सुर्ख सलाम सुर्ख सलाम ए असांजा कायद सुर्ख सलाम सुर्ख सलाम। बुरो हो बंभोर आरियाणी उजारियो लाथो सब लोक तां हाड़े धणीअ होड़। छोरियूं छुरण सिखियूं पुनूं कयाऊं पोर आयो सोआ तोर जे ॾुखियूं ॾिख वियायूं या जखरो जस खरो ॿिया मिड़ई मीर मिटी उन खमीर असुल ही एतरी। शाह साईं जे बैत जियां शाह लतीफ़ जी शाइरीअ जहिड़ो शख़्स साईं अशरफ लाखो कॾहिं बि विरची न वेठो। सदाईं कारकुननि खे माउ ऐं पीउ जहिड़ो प्यारु बख़्शींदड़ साईं अशरफ उथियो त इल्म जे दरिया रसूल बख़्श पलीजो ऐं ॾाहप जे ख़ज़ाने फ़ाज़िल राहूअ सां बहादुरी जो भरम बणिजी पियो। रसूल बख़्श पलीजो फ़ाज़िल राहू ऐं साईं अशरफ लाखो जॾहिं हिकु टाइम कारकुननि जे साम्हूं ईंदा हुआ त उहो फ़ैसिलो करणु मुश्किल थी पवंदो हो त वज़न कंहिंजो वधाए। वज़न उहो जंहिंमें सम्झ इल्मी क़ुवत लफ़्ज़ी मिठास सां मन जी मुहबत हुजे। जॾहिं बि तारीख़ जा पना सच जी मस सां कारा थिया त साईं अशरफ लाखो सिंध जे सपूतनि जी हंज में लिखियो वेंदो। कछे काछूटी नांगन ॿधी नींहं जी जहिड़ा आया जग में तहिड़ा विया मोटी उन्हनि जी चोटी पूरब थींदी पधरी। सदाईं सिंध जो कलमो पढ़ंदड़ साईं अशरफ लाखे जे अॻियां कारकुन तस्बीह जी सूरत में हूंदा हुआ। वॾे एतिराम सां उन्हनि जो ठहरा ठाहे साईं सिंध जी राह में मज़बूत किलीअ सां रखंदो हो। कंहिं कारकुन खे कंडे जो सूर साईं पाण ते भाईंदो हो। ॻाल्हियुनि जो लुभा अहिड़ो मिठो जो हज़ारे दर्द रखंदड़ माण्हू पंहिंजे वजूद खां अण वाक़ुफ़ थियो पवे। सदाईं कारकुननि खे सिंध जी सींध में हथ फेरे सम्झाईंदो हो। इल्मी क़ुवत ऐं सिंध जे जोश जज़्बे सां तनज़ीमी कमनि में सदाईं अॻु भरो रहियो। केतिरा ई कारकुन संदसि मुरीद थी पिया। मोहतरम रसूल बख़्श पलीजे सां राह जो राही साईं अशरफ लाखो जनरल ज़िया जे कहरी दौर में जेल काटिया सख़्तियूं सचियूं आरामी आम ज़िंदगी खां महरूम रहियो। काजा आंदी केचिन वणकारा वाई सुणी मूं साई निणे निंड वेह थी। साईं अशरफ लाखो सखर खां कराची ताईं लॉन्ग मार्च में सिफ़ अवल में रहियो। जाम सादके दौर में भिटशा ते क़ौमी कॉन्फ्रेंस वारे मामले में सवें कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो। तंहिं महिल बि ही मर्द मुजाहिद सभ खां अॻु भरो पुलिस जे पंजनि में पाण खे सिंध जो हलाली पुटु सम्झी सुरखरू रहियो। हिकु ॿिए आमिर जनरल मुशरफ जे दौर में भिटशा खां कराची ताईं लॉन्ग मार्च ते मटियारी में पुलिस जी शेलिंग लाठी चार्ज में साईं अशरफ लाखो जी ज़रीना बलोच ऐं ॿिया सवें कारकुन ज़ख़्मी थिया। उहो ई लॉन्ग मार्च हेॾिन सख़्तियुनि ऐं बंदिशुनि खे टोड़े जॾहिं कराची पहुतो त उते बि कमदार पुलिस उन लॉन्ग मार्च के रोकण की ज़बरदस्त कोशिश कई। पर साईं अशरफ लाखे ऐं मोहतरम रसूल बख़्श पलीजे जी अॻवानी में हज़ारे कारकुन जोश जज़्बे सां गवर्नर हाउस पहुचण में कामयाब हुआ। जीअं लुक लॻी तीअं रुक थिया ही माण्हू वेहजो ढुक थिया। ही मर्द मथेर सिंध जे हिननि मसइलनि ते सदाईं अॻु भरो रहियो। कालाबाग डैम करप्शन बेड गवर्नेंस पाणी जी खोट सिंध में धाड़ेल कल्चर तइलीम जी तबाही तरक़ियाती कम न थियण चश्मा जहलम लिंक कैनाल ग्रेट थल कैनाल जिन्सुनि जा अघ न मिलण ऐं हज़ारी ज़िंदगी मौत जहिड़े मसइलनि जे ख़िलाफ़ मुज़ाहिरा धरना ऐं एहतजाज करण में अॻियां रहियो। साईं अशरफ लाखो लॉन्ग मार्च सखर खां कराची लॉन्ग मार्च कंदकोट खां कराची ऐं ॿियनि कई लॉन्ग मार्चनि जो हिसो रहियो। सो ई सदा हयात माण्हू असांखां ताज़ो मोकिलाए वियो। साईं अशरफ लाखे जे अचानक विछोड़ो लखें कारकुननि खे भिटाई जे हिन बैत जीअं लॻो कंहिं पर रोआं पिरीअ खे रोई न ॼाणा मथे कयो भुणा हंजुनि हाणा हथड़ा।